साईं मुंहिंजा हिकु चकर बादशाह वटि हिकु छोकिरो आयो ऐं बादशाह खे अर्ज़ु करणु लॻो त बादशाह सलामत मूंखे नौकिरीअ जी ज़रूरत आहे। जे अगरि तव्हां वटि का नौकिरी हुजे त मूंखे नौकिरी ॾियो जीअं आउं पंहिंजो गुज़र सफ़र करियां। सो हिते बादशाह चवणु लॻो त मूं वटि फ़िलहालु त का अहिड़ी नौकिरी आहे कोन जो तोखे आउं ॾियां। त छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत का बि नौकिरी हुजे आउं करण जे लाइ तयारु आहियां ऐं तव्हां बादशाह माण्हू आहियो, तव्हांखे थोरो ख़्यालु करणु खपे अवाम जो। आउं इहा उमेद करे आयो आहियां तो वटि त बादशाह सलामत मूंखे का न का नौकिरी ज़रूरु ॾींदो जीअं आउं पंहिंजो गुज़र सफ़र हलायां। त हाणे हिते बादशाह चवणु लॻो त हाणे फ़िलहालु मूं वटि का अहिड़ी नौकिरी आहे कोन, पर हीअं कर मुंहिंजी धीअ शहज़ादी आहे बि हिकिड़ी, मुंहिंजी दादली धीअ आहे। तूं हुन सां गॾु रह, हू जेॾां केॾां वञे थी शिकार करणु, केॾीमहिल हिते त केॾीमहिल हुते, तूं हुन सां गॾु रह ऐं हुनजी सार संभाल कजां पियो। त हिते छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त जेको बादशाह सलामत जो हुकुम। सो हाणे बादशाह शहज़ादी खे घुरायो ऐं शहज़ादी चवणु लॻो त हीअ छोकिरो अॼु खां ॿीहर तुंहिंजो नौकर आहे, जेको बि कमुकार हुजे हिनखे चइजां ऐं हिनखे गॾु वठो वञिजां शिकार ते वञी या किथे बि वञी, हीअ तुंहिंजी सार संभाल लहंदो। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। सो हाणे नेठि 2-टे ॾींहं गुज़रिया। सो हाणे उहो छोकिरो तमामु लालची, उहो बादशाह जो नौकर तमामु लालची हो। सो हिकु चकर ख़्यालु कयईं छो न इन शहज़ादी खे पंहिंजी जाल में फसायां, पंहिंजी मोहबत में फसायां ऐं जीअं इन शहज़ादी सां शादी करियां ऐं शादी कंदसि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे बादशाह जी जेका बि मिल्कियत आहे सो इन शहज़ादी खे मिलंदी ऐं आउं ख़ुशीअ सां रहंदसि हिते। हाणे उनजे दिलि में बेईमानी पैदा थी वई, उन नौकर जी दिलि में लालच पैदा थी वई। सो हाणे शहज़ादी सां, हाणे शहज़ादी त दर हेॾां वञे शिकार ते, दर हेॾां वञे, सो हुन सां गॾियो हथे। सो हाणे नेठि ईअं कंदे कंदे शहज़ादी खे पंहिंजी मोहबत में, पंहिंजी जाल में फसाईं। हाणे शहज़ादी बि हुन सां मोहबत करणु लॻी ऐं उहो नौकर बि हुन सां मोहबत करणु लॻो, उहो छोकिरो। सो नेठि ईअं थींदे थींदे बादशाह खे त इन ॻाल्हि जी ख़बर न हुजे। हाणे ईअं कंदे कंदे हिन जो किसो पियो हलियो, तव्हांजो वञी पाण में मिलिया ऐं एतिरे क़दुरु जो शहज़ादी खे अची उमेदगारी थी उन नौकर मंझां। हाणे उन नौकर मंझां शहज़ादी खे उमेदगारी थी वई त हिकु चकर शहज़ादी चवणु लॻी उन नौकर छोकिरे खे ॻाल्हि ॿुध, तो मंझां मूंखे उमेदगारी बि थी वई आहे ऐं मुंहिंजे पीउ खे ऐं मुंहिंजी माउ राणी खे इन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे, छा तूं मूंसां शादी कंदे या न? सो हिते नौकर चवणु लॻो बिल्कुलु तोसां शादी आउं ज़रूरु कंदसि। हाणे उन नौकर त अहिड़ा ॾींहं पियो ॻोल्हिया त शहज़ादी सां मुंहिंजी शादी थिए। सो हाणे नेठि शहज़ादी चवणु लॻी उन नौकर खे त ॻाल्हि ॿुध, तूं पोइ हिते न हटिजां, आउं तोसां मोहबत करियां थी ऐं तुंहिंजे लाइ करे मूं हेॾो क़दम खयों आहे, तांजो मूंखे उमेदगारी थी वई आहे तो मंझां। आउं पंहिंजे पीउ खे चवंदुसि आउं मुंहिंजे पीउ जी दादली आहियां, सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तोसां मुंहिंजी शादी कराईंदो मुंहिंजो पीउ। तो हाणे नेठि बादशाह ऐं राणी पुछा करणु लॻा पंहिंजी धीअ शहज़ादी खां त ॾे ख़बर पुटु, हाणे तूं शादी जेॾी आई ऐं तूं को शहज़ादो वग़ैरह पसंदि कर जीअं तुंहिंजी शादी हुन सां करायूं। त हिते शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे त बाबा साईं शादी आउं कंदसि ऐं मूं छोकिरो पसंदि करे छॾियो आहे। त हिते बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, राणी बि ॾाढी ख़ुशि थी त असांजी छोकिरी अॻु में को शहज़ादो पसंदि करे छॾियो आहे। सो हिते बादशाह पुछा करणु लॻो शहज़ादी खां कहिड़ो आहे, ॾे ख़बर त जीअं तुंहिंजी हुन सां शादी करायूं उन शहज़ादे सां। हाणे बादशाह सम्झो त को शहज़ादो वग़ैरह आहे, शहज़ादी को पसंदि कयो आहे। त हिते शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे त बाबा हीउ जेको नौकर आहे, जेको मूंसां गॾु आहे, जेको तव्हां रखियो, आउं शादी कंदसि इन सां। सो हिते बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी। बादशाह चवणु लॻो त तूं मुंहिंजी धीअ थी, शहज़ादी थी ऐं हिकु नौकर सां शादी कंदे, उहो बि मुंहिंजे रखियल नौकर सां, ईअं आउं करणु कोन ॾींदसि। सो हिते शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे त न बाबा शादी आउं हुन सां कंदसि। तो बादशाह चवे न, राणी बि चवे न, इन सां शादी कोन कराईंदासीं। बादशाह ठुप इन ॻाल्हि खां इनकार करे छॾियो शहज़ादी खे। सो शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त बाबा ॻाल्हि ॿुध, शादी त तोखे लाज़मी कराइणी पवंदी, छो त मूंखे उन नौकर मंझां उमेदगारी आहे। जॾहिं ॻाल्हि इहा बादशाह ॿुधी त बादशाह जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई ऐं राणी बि हैरान थी वई। बादशाह चवणु लॻो शहज़ादी खे त नालाइक, तो अहिड़ो ग़लति क़दम खयो ऐं तूं वञी नौकर सां मिले ऐं उन मंझां तोखे उमेदगारी थी वई। मूं एतिरो क़दुरु तोखे माना सोचे ई कोन जेतिरे क़दुरु तो एॾो क़दम खयो। सो हाणे बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी वई। सो बादशाह घुरायो नौकर खे। सो नौकर खे चवणु लॻो त तो मुंहिंजी धीअ शहज़ादी सां हेॾो वॾो क़दम खयो ऐं तूं हुनखे पंहिंजी मोहबत, पंहिंजी जाल में फसाए मुंहिंजी मिल्कियत लाइ करे तो ईअं कयो।
सो हिते नौकर चवण लॻो त बादशाह सलामत मूं हरगिज़ ईअं न कयो, आउं शहज़ादी खे चाहियां थो ऐं आउं सां शादी करण जे लाइ तयारु आहियां। हाणे नौकर घणी जांठा माठा हया। सो नेठि बादशाह त ॾाढो कावड़ में हुजे। सो बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त वञो हिन खे हींअर फांसी ते चाढ़ियो। त हिते शहज़ादी विच में पहुची वई। शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे त बाबा हिन मुंहिंजे मुड़ुस खे थियण वारे खे न मारियो, आउं शादी हिन सां ई कंदसि। मूंखे तुंहिंजी न धन दौलत खपे थी, न मिल्कियत खपे थी, कुझु बि नथी खपे। आउं तव्हांजी बादशाही मज़ा हली वेंदसि ऐं आउं वञी हिन सां शादी करियां थी। हाणे हुन नौकर छोकिरे इहा ॻाल्हि ॿुधी सो दिलि में चवणु लॻो त हाणे बढ़िया शहज़ादी ईअं पई करे, मूं त मिल्कियत लाइ धन दौलत लाइ फाओ खाधो ऐं हाणे त मूंखे शहज़ादी काशे घुरे ई न पई। हाणे कीअं करियां? सो हाणे नौकर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत माफ़ु कर, असां खां ग़लती थी वई आहे ऐं आउं तुंहिंजी धीउ शहज़ादी खे चाहियां थो ऐं तूं असांखे माफ़ु कर। पर बादशाह हिकु बि न ॿुधी। बादशाह चवणु लॻो शहज़ादी खे त तो तमामु ग़लति क़दम खयो, हाणे मूंखे किथे मुंहुं ॾेखारण जहिड़ो बि न छॾी। सो बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादी सां लातअलकी जो इज़हार करणु लॻो ऐं चवणु लॻो त अॼु खां ॿीहर सम्झ त मुंहिंजी धीउ मरी वई ऐं तूं हितां हली वञी तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेॾां वञी होॾां वञ ऐं हिन नौकर खे बि गॾु वठियो वञ। सो राणी बि इनकार कयो, बादशाह बि इनकार कयो ऐं चवणु लॻा त आउं तोखे हाणे न राईंदसि। शहज़ादी चवणु लॻो त तूं मुंहिंजे महल मां निकिरी वञ ऐं हिकु पाई हिकु टको बि तोखे न ॾींदसि। सो नेठि शहज़ादी उन कपिड़नि मंझि उतां बादशाह ऐं राणी शहज़ादी खे कढियो। हाणे हुई त घणी दादली पर क़दम ग़लति खणी वेही रही। सो नेठि बादशाह ऐं राणी उन शहज़ादी खे उतां कढियो ऐं उन नौकर खे बि गॾु कढियो। सो हाणे नौकर ऐं शहज़ादी ॿई ॼणा निकिता। सो हाणे नौकर जे दिलि में इहो ख़्यालु हुजे त ग़लति कमु थी वियो, शहज़ादी खे न धन मिली, न दौलत मिली, न मिल्कियत मिली, त हाणे कीअं करियां? सो नौकर अॻे ई सूरनि में हुजे। सो इहा चाल चली हुई त को शहज़ादी सां शादी थिए त जीअं सुकून सां ज़िंदगी गुज़ारियां, हिकु शहज़ादो थी हिकु राजकुमार थी रहां। पर हुनजो इहो सॼो कयल कमु फिटी वियो। हाणे उहो नौकर ऐं शहज़ादी उन बादशाह जी बादशाही मज़ा निकिरी कंहिं ॿी बादशाही में अची पुॻा। हाणे हिकिड़े ॻोठ में अची पुॻा, उते मिड़ी भुंगड़ी हिननि अॾी। सो हाणे उते रहणु लॻा। सो नौकर चवणु लॻो त हाणे कमुकार त मूंखां थिए ई कोन थो ऐं मथां वरी हीअ शहज़ादी आई आहे ऐं हिनखे उमेदगारी आहे, सुभाणे कीअं कमु हलंदो? सो नेठि शहज़ादी खे पोइ त पुछे ई न, शहज़ादी ते आकड़ हुजे, दाॿो हुजे। शहज़ादी सोचणु लॻी त हिन नौकर जे पोयां आयुसि ऐं हिन सां ॾाढी मोहबत करियां थी, पर हीअ तमामु चालबाज़ ऐं धोखेबाज़ निकितो। मूंखे मोहबत करण जे बदिरां त माॻे दाॿा ऐं दड़का पियो ॾे। सो शहज़ादी वई दिलि में ख़्यालु कयो, हिकु त पंहिंजे पीउ जे बदनामी कयमि, बेइज़ती कयमि ऐं हुनखे ॾिसण जहिड़ो किथे न छॾियमि। सो हाणे हिन जे पोयां आई आहियां, हिन जा त कम ई आहिनि। सो हाणे शहज़ादी बि सफ़ा वीचारी मायूस ऐं उदास थी वई। हाणे छा करे? सो नेठि उते ई रहणो पियो उन खे। हाणे जिथे बेडनि ऐं पलंगनि ते सुम्हण वारी, तरह तरह जा ताम खाइण वारी हिकिड़ी भुंगी में जे पई हुजे। हाणे उहो नौकर वञे हितां हुतां मिड़ी अबरो सबरो कमायो अचे, सो वठियो अचे। सो उन शहज़ादी खे बि ॾे, पाण बि खाए। हाणे उहो नौकर शहज़ादी मां अची बेज़ार थियो, छो त हुनखे लालच हुई माल मिल्कियत ऐं धन दौलत जी, छो त शहज़ादी खे मिली बि कोन। हाणे अची बेज़ार थी वियो। हाणे उहो नौकर छोकिरो सोचणु लॻो त हाणे अहिड़ो कुझु कजे जीअं हिन शहज़ादी मज़ा मुंहिंजी जान छुटे। सुभाणे हिन शहज़ादी खे इहो ॿारु थींदो, इहो बि मुंहिंजे कंध में हूंदो ऐं शहज़ादी मुंहिंजे कंध में आहे ऐं न ई धन दौलत खणी आई आहे, न ई मिल्कियत खणी आहे, हिन मज़ा जान छॾाइजे। सो हाणे उहो नौकर छोकिरो शहज़ादी खे उते ई छॾे ईअं ई निकितो। हाणे रुलंदो फिरंदो आयो हिकिड़ी जॻह ते, ॾिठईं त उते हिकिड़ा जोगी वेठा हुजनि। हाणे उते हिकिड़ा जोगी वेठा हुजनि, आयो उन्हनि वटि। सो उन्हनि सां हाल अहिवाल करणु लॻो ऐं हिकिड़े जोगी खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुधो, मूं वटि हिकु शहज़ादी आहे, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे ऐं मूंखे फलाणे हंधा मिली आहे। आउं उनखे विकिणणु थो चाहियां, छा अवीं वठंदो? सो जोगी चवणु लॻो त बिल्कुलु, छा उहा शहज़ादी तूं विकिणंदे? सो उहो नौकर चवणु लॻो त हा विकिणंदसि। हुनजे चहिरे ते मुर्क अची वई। हू सोचणु लॻो उहो नौकर त इहे ई 2 टे रुपया मिली वेंदा, सुकून सां ज़िंदगी गुज़री वेंदी ऐं शहज़ादी मज़ा बि जान छुटी वेंदी। जोगी चवणु लॻो त बिल्कुलु, तोखे पैसा वग़ैरह तमामु जाम मिलंदा ऐं जेकर इहा तूं शहज़ादी विकिणी थो त पोइ भले असांखे ॾे। सो नेठि जोगीअ उन नौकर सां उन शहज़ादी जो सौदो करे छॾियो। हाणे जोगी काफ़ी सारा पैसा
उन नौकर खे ॾिना। अणॾिठे शहज़ादी खे अणॾिठे माना शहज़ादी खे सो उन सौदो करे छॾियो। जोगी पैसा तमामु जाम ॾेई छॾिया। सो हाणे जोगी चवणु लॻा उन नौकर खे, उन नौकर छोकिरे खे, जेको शहज़ादी नौकर हो, जेको बादशाह जो हो। सो हाणे जोगी उनखे चवणु लॻा त हाणे वञी इन शहज़ादी खे वठी अच ऐं हिते असांखे ॾे। सो हाणे नौकर चवणु लॻो उन जोगिन खे त भले ठीकु आहे। नौकर खे पैसा वग़ैरह तमामु जाम मिली हलिया। सो हाणे नौकर आयो उन शहज़ादी वटि। शहज़ादी चवणु लॻी उन नौकर खे त ॻाल्हि ॿुध, देरि करे छॾी, केॾांहुं वियो हुएं। हाणे नौकर चवणु लॻो शहज़ादी खे त ॻाल्हि ॿुधी, आउं वियो हुअसि फलाणे हंधि, सोचियमि त को हाणे अहिड़ो इलाइक़ो ॾिसिजे हिते त का अहिड़ी मज़ूरी वग़ैरह आहे कोन। सो हिकिड़ो इलाइक़ो ॾिसे त उते जोगी तमामु जाम वेठा आहिनि, उते हलूं था, रहूं था। उते महिनत मज़ूरी तमामु जाम आहे, हू बि कनि था ऐं पाण बि कंदासीं। सो नेठि खैरनि जो राति उते गुज़ारी उन नौकर। ऐं जॾहिं सुबुह थियो उन शहज़ादी खे वठी ऐं कुझु लटा कपिड़ा खणी ऐं सिधो आयो उन जोगिन वटि। सो हाणे जोगिन वटि उते हिकिड़ी भुंगी वुंगी ठाहे ऐं सो हाणे आयो उन जोगी वटि। जोगी खे सभु कुझु सम्झाए ऐं चवणु लॻो त हाणे अव्हांजी अमानत इहा अव्हांखे आई, हाणे आउं वञा थो, हाणे वञा थो, मुंहिंजी मर्ज़ी आहे जेॾांहुं वञा। हाणे इहा शहज़ादी आई अव्हांखे, हाणे शहज़ादी खे त ख़बर ई न हुजे। सो हाणे नौकर वॾो हरामी, चालबाज़, धोखेबाज़, लालची, सो उन जोगिन खे उहा शहज़ादी ॾेई ऐं पाण त ख़बर ई कोन पई, आहिस्ते आहिस्ते उतां खिसकी वियो। सो हाणे न वरियो तव्हांजो। सुबुह खां वठी राति थी वई। शहज़ादी सोचणु लॻी त हीअ हले केॾांहुं वियो हलियो, निभाॻो अञा वरियो ई कोन्हे ऐं आउं माॻे सूरनि में पहुची वियसि, हिन जे आसिरे आयसि। सो नेठि राति गुज़री वई, उहो नौकर न वरियो। शहज़ादी आसिरे में हुजे, शहज़ादी खे त ख़बर ई न हुजे त को जोगिन खे विकिणी ॾेई वियो हुजे उनखे। सो हाणे जॾहिं अची सुबुह थियो त हाणे जोगी आयो शहज़ादी वटि। शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। सो हिते शहज़ादी पुछा करणु लॻी उन जोगी खां, छा तो मुंहिंजो मुड़ुसु कोन ॾिठो? सो हिते जोगी चवणु लॻा त तुंहिंजो मुड़ुसु हाणे तो वटि न ईंदो। सो शहज़ादी चवणु लॻी उन जोगी खे त मुंहिंजो मुड़ुसु छो कोन ईंदो, छा थियो आहे उनखे? सो हिते जोगी चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हूअ तोखे विकिणीअ असां खां पैसा खणी वियो आहे ऐं तूं हाणे सदाईं असां वटि रहंदे असां तुंहिंजा पैसा ॾिना आहिनि हुन खे ऐं हू तोखे विकिणीअ पाण त भॼी वियो हलियो। हाणे तूं ई हिते असां वटि रहंदे ऐं जेको कमु असीं चवंदासीं सो तोखे करिणो पवंदो। हाणे तूं असां वटि ई रहंदे। शहज़ादी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त शहज़ादी जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। शहज़ादी चवणु लॻी त वञ भणा ज़ुल्म थी वियो। ऐं बादशाह जी दादली धीउ, मुंहिंजे अबे जी दादली धीउ, मुंहिंजी राणी जी, मुंहिंजी माउ जी दादली धीउ, पलंगनि ते तरह तरह जा ताम, सुम्हण वारी, खाइण वारी ऐं हिकु चालबाज़, हिकु धोखेबाज़ जी मोहबत में अची ऐं हुन सां उमेदगारी मूंखे थी वई। हाणे मुंहिंजे पेट में ॿारु आहे हुनजो ऐं हुन जे करे मूं पंहिंजो महल हर शइ छॾे पंहिंजे पीउ जी बदनामी करे ऐं हुनजे पोयां आयसि ऐं हू चालबाज़ निकितो मूंखे छॾे ऐं हिन जोगिन खे विकिणी ॾेई पाण हलियो वियो। सो हाणे नेठि शहज़ादी वीचारी हाणे छा करे? सो हाणे शहज़ादी मजबूर थी उते रहणु लॻी। हाणे जोगिन जो कमु हिते ख़ैरात वठणु, हुते ख़ैरात वठणु ऐं हुननि जूं मायूं बि ख़ैरात वठंदियूं। सो हाणे मायुनि सां उहा शहज़ादी उते रहणु लॻी। हाणे छा करे? हाणे लाज़मी हुननि सां गॾु कमु करणु लॻी। हाणे तव्हांजो अची उमेदगारी मुकमल थी। शहज़ादी खे हिकु शहज़ादो पुटु ॼायो, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। हाणे उहा शहज़ादी वीचारी उन जोगिन सां गॾु इहो हुते ख़ैरात वठणु, हुते ख़ैरात वठणु, इहो कमु हूंदो हो। शहज़ादी सां तमामु बुरो थियो। सो हाणे शहज़ादी जो पुटु बि ख़ैरनि जो अची वॾो थियो। हाणे शहज़ादी दर हिते पिने, दर हुते पिने। शहज़ादी खे सफ़ा माना जोगिन बणाए छॾियो। उन नौकर, लालची नौकर शहज़ादी खे जोगिन बणाए छॾियो। हाणे उहा शहज़ादी वीचारी उन जोगिन सां गॾु हिते पिने, दर हुते पिने। हाणे वञे त केॾांहुं वञे? जे अगरि पंहिंजे पीउ ॾांहुं वञे थी त कहिड़ो मुंहुं खणी वञे? हाणे ख़बर कहिड़ी बादशाही में आई, हिन जो पीउ बादशाह हले किथे? सो हाणे शहज़ादी हुन जोगिन सां गॾु रहणु लॻी। सो हाणे हिकु चकर शहज़ादी पंहिंजे पुट खे खणी निकिती हिते हुते ख़ैरात वठण जे लाइ। सो हाणे कंहिं मुल्क जो शहज़ादो आयो पे शिकार करण जे लाइ, उन रस्ते सां उनजो गुज़र थियो। सो हाणे हीअ शहज़ादी जोगिण थियो। जोगिण वारो वेस हुजे, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। पोयां छोकिरो लोड में माना जोगी जेको जोगिण जेको पोयां ॿधियो हलनि उहो छोकिरो पोयां हुजे। हाणे शहज़ादी अचे बि रस्तो वटियो त शहज़ादी जी नज़र उन ते पहुची वई।
शहज़ादो चवणु लॻो त हीअ जोगिण हेॾी हसीन ऐं ख़ूबसूरत केॾी न भली आहे, पर हिन जे पोयां हिकु ॿार बि आहे ऐं हेॾो हुसन हिन खे अलाह साईं ॾिनो आहे, पोइ बि हिते हुते पिने थी। हाणे शहज़ादे त बसि एतिरो कुझु ॾिठो शहज़ादी खे। हाणे हू त घोड़े ते सो त रवानो थी वियो ऐं उहा शहज़ादी उहा जोगिण हुई सा बि रवानी थी वई, हिते हुते ख़ैरात वठी ऐं वरी वापसी मोटी आई। सो हाणे शहज़ादो कंहिं मुल्क जो हो, उहो बि को शिकार वग़ैरह करणु उन जंग में आयो। हाणे जोगी बि को उते पासे में रहंदा हुआ। सो हाणे शहज़ादो शिकार विकार करे हेॾां होॾां। सो शहज़ादो चवणु लॻो त हाणे मुंहिंजो पाणी ख़तमु थी वियो, मूंखे उञ तमामु जाम लॻी आहे, वञी ॾिसां त किथे को पाणी वाणी मिली वञे त जीअं पीआं। सो हाणे शहज़ादो हिते हुते पाणी ॻोल्हणु लॻो, पर पाणी उन शहज़ादे खे न मिलियो। सो शहज़ादो घणी रुलियो हेॾां होॾां। तो शहज़ादे खे नेठि इहे जोगी जेके जोगियुनि जा घर वास्ते शहज़ादे खे नज़र आया। सो शहज़ादो चवणु लॻो त इहे जोगियुनि जा घर आहिनि, वञी ॾिसां हितां मूंखे पाणी मिले। सो हाणे शहज़ादो आयो उन जोगियुनि जे घर, त ॾिसे त उहा शहज़ादी उते वेठी हुजे, उहा हाणे जोगिण हुजे, जोगिण वारो लिबास हुजे उन शहज़ादी खे। सो शहज़ादे ॾिठो त शहज़ादो चवणु लॻो त केॾी न हसीन छोकिरी आहे ऐं हीअ जोगिण, वञा हिन खां पाणी पीआं, चवां त पाणी मूंखे पियारे ऐं हिन खां पुछा करियां। ऐं हिन जो चहिरो तमामु मायूस ऐं उदास लॻो पियो आहे, हिन खे का परेशानी आहे। सो हाणे शहज़ादो आयो उते उन शहज़ादी खे चवणु लॻो, उन जोगिण खे, उहा शहज़ादी जोगिण थी वई, उन शहज़ादी खे चवणु लॻो त छा तूं मूंखे पाणी पियारींदे? आउं फलाणे हंधि जो आहियां, बादशाह जो पुटु आहियां, आयो त जंग में शिकार करण जे लाइ, ऐं शिकार कंदे कंदे मुंहिंजो पाणी ख़तमु थी वियो आहे। पाणी जी तलाश त मूं घणी कई, पर पाणी मूंखे किथे न मिलियो। सोचियमि त तव्हांजा घर आहिनि, हिते पाणी जी उमेदु खणी आयो आहियां, छा तव्हां मूंखे पाणी पियारींदो? तो शहज़ादी चवणु लॻी त पाणी बिल्कुलु जाम। तो हाणे शहज़ादी पाणी खणी आई, पाणी पियारियो शहज़ादे खे। हाणे शहज़ादी जो चहिरो उदास ऐं मायूस हुजे ऐं शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। तो हिते शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे, ॾे ख़बर, तूं ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहीं ऐं हिते ॿियूं जोगिणियूं आहिनि, से त तो जहिड़ियूं न आहिनि, ऐं तुंहिंजो चहिरो मायूस ऐं उदास लॻो पियो। आख़िर इन जी का वजह, को सबबु छा पुछा करे सघां थो? छा तूं मूंखे ॿुधाईंदे? जेकर तूं नाराज़ न थिए त मूंखे ॿुधा, हेॾो हसीन चहिरो लथो पियो आहे। सो हिते शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त इहा ॻाल्हि मूंखां न पुछा करियो, मुंहिंजी वॾी हिकिड़ी कहाणी आहे, वॾी हिकिड़ी दास्तान आहे। त एतिरे टाइम में हिकिड़ो जोगी अची वियो। सो जोगीअ उन शहज़ादे खे दड़काइणु लॻो, चवणु लॻो त हाणे तो पाणी पीतो, हाणे तूं वञण वारी कर। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन जोगी खे त माठि करे वेह, तोखे ख़बर न आहे फलाणे हंधि जो बादशाह आहे, उन जो पुटु ऐं शहज़ादो आहियां, जेकर घणी हेॾां होॾां कई त तोखे फांसी ते चाढ़ाए छॾींदसि। हाणे जोगी थोरो डपु कयो, सो माठि करे वेही रहियो। सो हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त हाणे शहज़ादे खे ख़बर न आहे शहज़ादी आहे, पर हाणे शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त तुंहिंजी दास्तान मूंखे ॿुधां, तुंहिंजी दास्तान ॿुधणु थो चाहियां। सो हाणे नेठि शहज़ादी उन शहज़ादे खे सॼी हक़ीक़त करे, जेको बि हुन सां गुज़रियो, जेको बि हुन सां थियो, सो सॼी ॻाल्हि करे उन शहज़ादे खे ॿुधाई त हीअ मसइलो हीअं आहे, ऐं उन नौकर मंझां मूंखे हीअ पुटु बि ॼाओ आहे। सो हाणे पुटु बि मूंसां गॾु आहे, सो मूंखे विकिणी हिन जोगिन खे ॾेई वियो ऐं हिननि खां पैसा वठी पाण भॼी वियो। सो हिते शहज़ादो शहज़ादी इहा ॻाल्हि ॿुधी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। सो चवणु लॻो त तोसां तमामु बुरो थियो, हिकु बादशाह जी दादली धीअ थी ऐं हिकु नौकर सां शादी कई ऐं हिकु नौकर जे पोयां तूं आहीं, ऐं हू बि चालबाज़ ऐं लालची निकितो जो तोखे विकिणी हिन जोगिन खे ॾेई वियो। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे तूं परेशान न थी, तुंहिंजो ॾींहुं अॼु आख़िरी हो, ॾुखनि जा ॾींहं तुंहिंजा हाणे ख़तमु थी विया। सो चवणु लॻो शहज़ादी खे त जेके बि पैसा इहो नौकर तुंहिंजो हिननि खां जेको वठी वियो आहे जोगिन खां, से उहे पैसा ॿीणा टीणा हिन जोगिन खे ॾींदसि ऐं तोखे हिन जोगिन खां आज़ादु कराईंदसि, ऐं आऊं तोसां शादी कंदसि ऐं तुंहिंजे पुट खे बि आऊं पंहिंजो पुटु सम्झंदसि। तो शहज़ादी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो शहज़ादी मुरकणु लॻी, खिलणु लॻी। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त तुंहिंजो मुरकणु ऐं खिलणु तमामु प्यारो ऐं बहितरीनु आहे। सो नेठि शहज़ादे जोगी खे सॾु कयो ऐं चवणु लॻो त हिन शहज़ादी खे आऊं वठियो थो वञा पाण सां गॾु, अवी हिन जो मुल्ह ऐं क़ीमत ऐं रक़म ॿुधायो। सो नेठि जोगी त पहिरीं इनकार करणु लॻा, पर शहज़ादे पंहिंजी आकड़ ॾेखारी। सो जोगी चवणु लॻा त हेतिरा हेतिरा पैसा असांखे ॾे। सो नेठि शहज़ादे हुन वटि तमामु
क़ीमती ज़ेवर वग़ैरह पातल हुआ हेॾां होॾां से सभु लाहे उन जोगी खे ॾिना। सो चवणु लॻो त हाणे हिन शहज़ादी सां तव्हांजो न को अचे न को वञे। तो चवणु लॻा त भले ठीकु है। हाणे शहज़ादे उन शहज़ादी खे वरितो ऐं उन शहज़ादी जे पुट खे बि वरितो चाढ़ी घोड़े ते ऐं खणी आयो पंहिंजी बादशाही में। सो हाणे उन शहज़ादे जो पीउ बादशाह पुछा करणु लॻो त हीअ केरु माई आहे, हिन खे तूं वठी आयो आहीं, केरु छोकिरी आहे। सो हिते शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन बादशाह संदसि पीउ खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे, तंहिंजे करे बाबा हिन खे आउं वठी आयो त हिन सां शादी कंदुसि। सो बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त तमामु भलो कमु कई, तमामु सुठो कमु कई। हिन शहज़ादी ग़लती मंझि कमु कयो, ग़लती में क़दमु खयो, सो हिन सां तमामु बुरो थियो। सो भले मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे, भले तुंहिंजी शहज़ादी थिए तोसां शादी करे। सो हाणे नेठि उन शहज़ादे उन शहज़ादी सां कई शादी ऐं उन शहज़ादी जे पुट खे बि उन शहज़ादे पंहिंजो सम्झो। सो हाणे नेठि शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे सिपाहियुनि खे त वञो इहो फिलाणो हमरा जेको नौकर हो, तो चवणु लॻा त वञी इन खे हथु करे अचो। सो हाणे सिपाही विया हितां हुतां ॻोल्हे नेठि उन नौकर खे अची झले आया, अची हाज़िर कयूं शहज़ादे जे अॻियां। तो शहज़ादो चवणु लॻो शहज़ादी खे त छा तुंहिंजो मुजरिम इहो आहे? तो शहज़ादी चवणु लॻी त हा बिल्कुलु मुंहिंजो मुजरिम इहो आहे, नालाइक़, धोखेबाज़, लालची, जेको मूंखे ॾुखे वक़्त में छॾे वियो ऐं मूंसां चालबाज़ी ऐं धोखेबाज़ी कई। सो नेठि शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे सिपाहियुनि खे त वञो हिन खे काल कोठड़ी में क़ैद बंदि करे छॾियो, उमिरि क़ैद जे लाइ हिन खे सज़ा ॾियो। सो नेठि सिपाहियुनि उन खे उमिरि क़ैद जे लाइ क़ैद कयो। हाणे शहज़ादो, उहा शहज़ादी ऐं शहज़ादी जो पुटु हसी ख़ुशी सां उन पंहिंजी बादशाही में रहणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।